दोस्तों मैं तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राॼपर ऐं जेको रोज़ानी प्रोग्राम पंहिंजो हूंदो आहे सियासी कचहरी में जेको रोज़ानी पंहिंजी अखबारूं आहिनि रोज़ानी अॼोकी अखबारूं ऐं उन ते पाण वीचार कंदा आहियूं ऐं जेका अहम ख़बरूं आहिनि उन ते जेको आहे सो पाण जेको तबसरो कंदा आहियूं। उन सां गॾु असां गॾु प्रोग्राम में मौजूदु आहे सीनियर सहाफ़ी ऐं वकील मुहतरम लाला हसन साहब तव्हांखे भलीकार सां चवंदा प्रोग्राम में। ऐं हिन ॻाल्हि में तव्हांखे हिकिड़ो गुज़ारिश कंदा आहियूं त जेको तव्हांजे साम्हूं इश्तिहार हले थो त लाइक करणु सब्सक्राइब करणु ऐं जेका घंटी अचे थी उनखे दॿाइणु न विसारींदा। ऐं असांजी रोज़ानी अॼु खणंदा रोज़ानी पंहिंजी अखबार जी लीड ख़बर आहे त मुला हसन अफ़गानिस्तान जे वज़ीर अज़म ऐं मुला बिरादर नाइब वज़ीर अज़म मुक़ररु तालिबान पारां उबूरी हुकूमत जो ऐलान। तालिबान हुकूमत में औरत वज़ीर या औरतुनि बाबति वज़ारत न आहे। अमेरिका सदो दुनिया जा सुठा लाॻापा चाहियूं था, साबित नथो करे सघिजे त पाकिस्तान असांजी मदद पियो करे। तालिबान बग़ैर कंहिं दावत जे, छो त जेकॾहिं ऑफिशियल हिकिड़ो विज़िट हूंदो आहे त उनखे साम्हूं वारो को काउंटर पार्ट जेको हूंदो आहे या वज़ीर अज़म हुजे, प्रेसिडेंट हुजे या हुनजो काउंटर पार्ट हुजे, उहो इनवाइट कंदो आहे त पोइ ईंदो आहे। त हाणे विदाउट इन्विटेशन हिकिड़ो माण्हू हुते वेठो आहे त इहो त हिकिड़ो ओपन सीक्रेट आहे। ऐं ॿी इहा जेका सुठी शइ चई सघिजे थी त हिननि वज़ीर अज़म जो नालो रखियो आहे, न त हू त चवंदा त भई इहो कुफर जो निज़ाम आहे वज़ीर अज़म या पर हाणे इहो कयो अथनि माना ई दुनिया खे बि ॾेखारणु चाहिनि था न असां थोरा प्रोग्रेसिव बि आहियूं। न पर वरी औरतुनि ते बि जा वज़ारत न आहे, औरतुनि ते बि जेको आहे सो तालिबान हुकूमत में औरत वज़ीर या औरतुनि बाबति वज़ारत ई न आहे। हा माना उहो मुलाज़िम वारो फैक्टर बाक़ाइदा क़ाइमु आहे। हा भई ज़ाहिर आहे उन्हनि जो सॼो सेल इहो मंजन कंदा रहिया आहिनि त एंटी जेको आहे सो रिलीजन्स ऐं एंटी वुमन एंटी ह्यूमन राइट्स त उनखे त ज़ाहिर आहे पेश कराईंदा। पर ॾिसो वज़ीर अज़म जो उहिदो रखणु माना हू डेमोक्रेटिक हिकिड़ो पंहिंजो रखणु चाहिनि था फेस। बाक़ी अंदर में त उहो ई आहिनि जेको शुरू खां आहिनि। अच्छा जी, जेका लीड ख़बर आहे उहा ॾाढी सुपर लीड अहमियत वारी आहे त सिंध में गुज़िरियल 3 सालनि दौरान ठहियल डोमिसाइलनि जी नए सिर जांच जो हुकुम नेवीअ खे 200 एकड़ ज़मीन ॾियण बाबति कमेटी क़ाइमु। हाणे जेको मसइलो थियो नारा डोमिसाइल जेके ज़ाहिर थिया कूड़ा डोमिसाइल तव्हां सॼो सॼी सिंध में ऐं जेके अहम रेवेन्यू में डिपार्टमेंट्स ऐं अहम रेवेन्यू जेको ठाहे थो डोमिसाइल उन ते 12 सूबनि जा माण्हू क़ाबिज़ आहिनि। त कीअं न डोमिसाइल ठहंदा? छा अॻे दफ़े त हेॾा ज़ाहिर थिया उहे रद्द कोन थिया, उहो सॼो कमु ईअं हले पियो। इहा बदकिस्मती आहे त हिते जॾहिं त ऑफिशियली मञियो वियो आहे माना नादरा में मञनि था ऐं रेवेन्यू जेका डोमिसाइल में मञियो अथनि ऑफिशियली ऑन रिकॉर्ड मञे थी हुकूमत त इहो ग़लति कमु आहे, पर हुनखे ख़तमु करण लाइ के उहो जोगा उपाउ न पार कनि। माण्हुनि एॾो प्रोटेस्ट बि कयो, एहतजाज बि कयो, उन खां पोइ ऐलान बि थिया ऐं इहे सदाईं ऐलान थींदा रहंदा आहिनि। तव्हां जेकॾहिं पोइ हिते माज़ी में ॾिसंदो त इहे ऐलान थींदा आहिनि त हाणे सभिनी जे ख़िलाफ़ु क़दम थींदो। ऐं ॿी जेका तव्हां ॿाहिरिनि जी ॻाल्हि कई न त उहे हिननि असांजे हुकुमरान खे सूट था कनि, छो त हुननि जो स्टेट कोन्हे हिते। हू साल रहंदा, 3 साल रहंदा, 5 साल हलिया वेंदा, त इन जे करे हुननि खे परवाह कोन्हे त भई छा थो थिए। त उन जे करे ॿिन्ही खे सूट कनि थियूं इहे शयूं, पर हिन जे ख़िलाफ़ु मौसर कार्रवाई हुकूमत में शामिल त रहे थी हर दौर जा हुकुमरान में शामिल रहिया आहिनि। बानी भाई बार रोज़ानी कावस जी ख़बर आहे, जेका लीड ख़बर आहे साॻी अफ़गानिस्तान ते इशू ते आहे त मुला हसन अफ़गानिस्तान वज़ीर अज़म ऐं गनी बिरादर नाइब मुक़ररु ऐं उनखां वरी सुपर लीड आहे त ई वोटिंग मशीन सां धांधली रोके न सघिबी, नतीजा तब्दील थी सघनि था। इलेक्शन कमीशन पारां नओं निज़ाम रद्द। इलेक्शन कमीशन 37 एतिराज़ दाख़िल कराए छॾिया। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वारे बिल ते वोटिंग अॼु थींदी। हुकूमत हर हाल में बिल मंज़ूर करण लाइ ज़िद ते क़ाइमु आहे। अपोज़िशन हुनखे रद्द करे चुकी आहे। हूअं त निज़ाम जेके तब्दील करा था त उहे करे था छॾनि, पर ई वोटिंग हिकिड़ो जदीद तरीक़ो त मौजूदु आहे पंहिंजे घर ते। हा मतिलबु हू हुन में नई शइ इन करे इंट्रोड्यूस करणु चाहिनि था त पुराणा तरीक़ा हिननि जा सभु पकिड़िजी चुका आहिनि। हाणे ही चवनि था त हिन कंहिं नए तरीक़े सां वारदात कजे, पोइ उहो ई हुजे या हू स्टैंपिंग वारो हुजे या जेको मशीनुनि वारो मशीनूं बि वेही वेही त उहो थी सघे थो। त हाणे ज़ाहिर आहे पाकिस्तान जे माण्हुनि खे ईअं सदाईं बेवकूफ़ ठाहियो वियो आहे नए निज़ाम जे नाले ते। त हाणे इहा नई शइ हूंदी जेसिताईं माण्हुनि खे सम्झ में अचे तेसिताईं पंहिंजो कमु हलाए वेंदा। बाक़ी जेकॾहिं फेयर इलेक्शन कराइण जी नियत हुजे त हिनखे स्ट्रेंथन कनि इलेक्शन कमीशन खे, पंहिंजो स्टाफ आणनि ऐं उन्हनि ते को इन्फ्लुएंस न हुजे
ऐं को बि हुननि जो चेक एंड बैलेंस जेको रखनि था उहो पंहिंजो हुननि जो इंटरनल हुजे त पोइ कुझु बहितरी थी सघे थी ऐं पोलिंग स्टेशन ते रिज़ल्ट्स ॾियनि ऐं उनखे ई कंपाइलेशन थिए उनजी ऐं पोइ तव्हां रोके सघो था ऐं वोट रेशो वधंदो माण्हुनि जी प्रेज़ेंस में पोइ धांधली जा चांसिस घटि थींदा त इहो इन तरीक़े सां रोके सघिजे था रोज़ानी जीजन जी जेका लीड ख़बर आहे उहा असांजी सिंध काबीना पर 10 सालनि दौरान ठहियल डोमिसाइल ऐं PRC नेशनल जो जात जो हुकुम आहे ऐं मथां जेका लीड ख़बर आहे अफगानिस्तान जे 4 काल में वरी वज़ीर ख़बर आहे उहा ॾाढी अहम ख़बर आहे त हा परवेज़ मुशर्रफ आइन तोड़ियो पर संदसि उन खां वॾी ग़लती ताक़तवरनि खे इनारो ॾियणु हो वज़ीर अज़म पैसो मुशर्रफ जो न पर आवाम जो हो मुशर्रफ खे हक़ ई न हो त ताक़तवर खे माफ़ु करे छॾे हिन उन्हनि खे इनारो ॾेई वॾो ज़ुल्म कयो ताक़तवर सदाईं कानून खां मथे रहणु घुरंदो आहे हाणे ॾिसो न माना हीअ उन शइ खे ग़लति थो सम्झे जंहिंखे अवाम सही थी सम्झे त हू पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन हुई जेके बि केस हुया सियासी पॉलिटिकली मोटिवेटेड हुया उनखे मुशर्रफ जी ग़लती करार थिए ॿियो जेको हुन आइन टोड़ियो ॿ दफ़ा उहा हिन जी नज़र में ग़लती कोन्हे अच्छा हिन सां गॾु इहा बि जेका सज़ा ॾिनी मुशर्रफ खे वॾो रदेमल आयो इस्टेब्लिशमेंट जो छा हीअ वरी पोइ हिनखे छॾे ॾींदा इस्टेब्लिशमेंट करण पोइ वरी ईअं पुराणे जनरलनि जे ख़िलाफ़ ॻाल्हि ॿोल कनि पर ॻाल्हि हुन हू कई आहे त सियासी माण्हू सां ठा कई उहा ग़लती हुअसि वो तो चवे थो माना उन्हनि खे न ॾिया बेनज़ीर खे बि न छॾिया नवाज़ खे न छॾिया सियासी माण्हुनि खे न छॾिया त पोइ माना सही हो माना ॿियो जेको कुझु कयईं उहो माफ़ु अथसि सियासी माण्हुनि सां ठा कीअं वॾी ग़लती कई ॿी अफ़सोसनाक ख़बर हिकिड़ी आहे त असांजो सहाफ़ी नौजवान सहाफ़ी टंडोलाया जो ऐं नौजवान सहाफ़ी सिंधीअ जो डिस्ट्रिक्ट रिपोर्ट नसीर नूरियो हमेशह लाइ मोकिलायो वियो ऐं नसीर नूरियो 40 वरनि जे फौज जवानी में विछड़ी वियो बीमारी सबबु केतिरनि ॾींहंनि खां कराची में कोरोना सबबु कराची में कोरोना केॾा अञा थी करे नौजवान सहाफ़ी हुयो हिन सां मुंहिंजी सुठियूं मुलाक़ातूं हुयूं असां जेके वर्कशॉप कराईंदा हुआसीं त एक्टिव हा हिकिड़ी त मूंखे यादि आहे असांजी रावलाकोट में असां मंजो सां झील ते वियासीं बि गॾु हुयो ॾाढी रिकॉर्डिंग हे हो हे मस्तियूं यादि करे अलाह हुनखे जन्नत में जाए ॾे हा यार ईअं असांजा मसाफ़ी वीचारा अदीब नंढड़का थियो वरी कान पर अञा ताईं हुन लाइ को इलाज लाइ को हुकूमत को कराइतो क़दम खणे उहो नथा खणनि ऐं मथां वरी रोज़ानी इबरत अख़बार आहे इबरत अख़बार जेका लीड ख़बर आहे त अफ़गानिस्तान में आरज़ी हुकूमत जो ऐलान मुला अहसन राखून वज़ीर अज़म मुक़ररु आहे ऐं कमांडर कारी फसी आर्मी चीफ हूंदो ऐं जेका सुपर लीड आहे सिंध में गुज़िरियल 3 सालनि खां हिकिड़ी अख़बार लिखा 3 सां ॿी 10 माना लीड ऐं सुपर लीड में एॾो तज़ाद अख़बार में मौजूदु आहे हुते जेके रिपोर्टर जो वरी थोरो हूंदो आहे न जा रिपोर्टर जो डेस्क जो मसालो आहे त इहो जो आहे ऐं हुन खां सवाइ ॿियूं खोड़ सारियूं ख़बरूं असां पाण कोशिशि कंदासीं त ॻोल्हियूं त के सुठी ख़बर असांखे मिले ऐं त पाणी मसइले बाबति सिंध जो वज़ीर अज़म खे ख़त अरसा विछा वधाइण जो ज़िम्मेवार करार स्टेडिंग कमेटी जो चेयरमैन ऐं यूसुफ टालपुर वज़ीर अज़म खे तफ़सीली ख़त लिखी मोकिले छॾियो आहे इबरत अख़बार ख़बर आहे पाणी इशू ते पाणी जो त ज़ाहिर इशू आहे पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे पर अनफॉर्चुनेटली ही पॉलिटिकली जॾहिं बि को इशू थींदो आहे त पीपल्स पार्टी हुनखे सिंध कार्ड इस्तेमालु कंदी आहे अदरवाइज़ सिंसियर हुजे त 15 साल वॾा हूंदा आहिनि पीपल्स पार्टी गॾियल मुफ़ादर काउंसिल इजलास थियो ऐं उते अहम इशू हो त रखणु खपंदो उते पीपल्स पार्टी जो वॾो ज़ीरो हुयो इम्तियाज़ शेख हुयो हुन मां कंहिं बि न करायो आहे पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग आहे बेसिकली पीपल्स पार्टी जो त जॾहिं हुनखे थोरा थींदा आहिनि त पोइ बस सिंध यादि ईंदी आहे सिंध यादि बाक़ी मसइला यादि ईंदा आहिनि सिंध जा हक़ यादि ईंदा आहिनि महिरबानी ऐं लाला साहब अॼु जूं अख़बारूं हुयूं जेके पाण जेके अहम ख़बरूं हुयूं हुन ते पाण तबसरो कयो ऐं सिंध खां वठी पाकिस्तान खां वठी अफ़गानिस्तान जी जेका अहम सूरत हाल अॼुकल्ह इहा ई आहे ऐं हुन ते पाण तबसरो पेश कयो ऐं जेका सूरत हाल आहे तव्हांजे साम्हूं आई अॼु पंहिंजो मेज़बान ज़ाहिद राॼपर खे इजाज़त सुभाणे ताईं ऐं नयूं ख़बर सां गॾु तव्हां सां गॾु हूंदासीं अलाह वाहे